कठो खां ख़बर शामिल कयूं पिया। अब्दुल सत्तार दर्स जे रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत शाख झंपी रहे रसूल बख्श दर्स जे कुटुंब जे गजल तावन सां सिंध जे यगाने आशिक़ कहाणीकार मुहक़िक़ अदीब ऐं मौसीक़ीअ जे ॼाओ साईं रसूल बख्श दर्स जी 70वीं सालगिरह रसूल बख्श दर्स जे ख़ानदान ऐं संदसि वेझनि साथियुनि पारां झंपीर शहर में साईं रसूल बख्श दर्स जे आस्थाने ते मल्हाई वई। उन खां अॻु साईं जे आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे सलामी ॾेई संदसि मग़फ़िरत लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरण बैदि दर्स हाउस झंपीर में साईं जी सालगिरह जो केक काटे खेसि मुहबतुनि ऐं लफ़्ज़ुनि जी भेटा पेश कई वई, जंहिंमें साईं जे घर भातियुनि भाउ फयाज़ दर्स, पुटनि इस्माइल दर्स, सारंग दर्स, नंगर दर्स, रावल रसूल दर्स, सरमद दर्स, हबीब दर्स ऐं साईं जे वेझनि साथियुनि ख़ैरमंद कवि सारंग जोयो, अबू बकर पालारी, दाऊद मेरबर, अमीन आकाश, सदाम चांग, असद गोपांग ऐं ॿियनि शिरकत करे रसूल बख्श दर्स जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी। उन मौक़े ते रसूल बख्श दर्स यादगार कमेटी ठाहिण लाइ यादाश्तनामो पिणु पेश कंदे लाइब्रेरीअ लाइ हायर सेकेंडरी स्कूल झंपीर जी तजवीज़ ॾिनी वई, जंहिं ते पिणु गौर वीचार कयो वियो।